नाज़रीन, मांजहند ڀرسان लाखड़ा कोल फील्ड में खोटराई दौरान भिक करण सबब 3 पोरियत दॿजी फोत थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां लाइन ते मौजूद आहे यूसुफ उमराणी। जी यूसुफ, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, ये आहे लाखड़ा कोल फील्ड जो इंडस कोल माइन जो इलाइक़ो आहे, जंहिंमें PMDC कोला कंपनीअ जी जेको चीज़ आहे, जंहिंजी खाण में पोरियत कोयलो खोटे रहिया त अचानक भिप किरी पई, जंहिंजे नतीजे में 6 पोरियत दॿजी विया आहिनि, जिन जा अञा ताईं के नाला वग़ैरह मालूम न थी सघिया आहिनि। ऐं कंपनी इंतज़ामिया आहे उन फुल तौर ते रेस्क्यू कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। मक़ामी इलाइक़े जी जेकी इंडस्ट्री पुलिस आहे उहा बि वाक़िआ वारे हंधि पहुची वई आहे। मज़दूरनि खे जेको कोयलो पासे करे ऐं ॿाहिरि कढण जी कोशिशि बि कई वञे। हीअ कंपनी जेकी ज़रियनि खां मालूम थियो आहे त सिंध गवर्नमेंट ऐं तकरार भरंदड़ो PMDC जो जेको इलाइक़ो आहे ऐं हिन में गैर क़ानूनी कोयलो बि निकिरंदो, जंहिंमें केतिरी जानियूं अॻु में ज़ाया थी चुकियूं आहिनि। अॼु हीउ वाक़ियो पेश आयो आहे। जीअं ई वधीक अपडेट थिया तव्हांखे आगाह कंदासीं। यूसुफ, अव्हां जी महिरबानी।